नासिम ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदासीं। भिरिया रोड में शहरी रेवेन्यू खाते से अमलदारनि ऐं कब्ज़े माफ़िया खिलाफ़ रोडनि ते निकिरी आया आहिनि। दुकानदारनि मुलाज़िमत तोड़े आम शहरनि कब्ज़े माफ़िया रेवेन्यू अमलदारनि ऐं पुलिस जे ज़ियादतनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त कब्ज़े माफ़िया संदनि घरनि तोड़े दुकाननि ते कब्ज़ो करण समेत जीअण जंजाल करे छॾियो आहे। शिकायतनि बावजूदि पुलिस कदम खां इनकारी आहे। भिरिया रोड में शहरी रेवेन्यू खाते जे अमलदारनि ऐं कब्ज़े माफ़िया खिलाफ़ रोडनि ते निकिरी आया आहिनि। दुकानदारनि मुलाज़िमत तोड़े आम शहरनि कब्ज़े माफ़िया रेवेन्यू अमलदारनि ऐं पुलिस जे ज़ियादतनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त कब्ज़े माफ़िया संदनि घरनि तोड़े दुकाननि ते कब्ज़ो करण समेत जीअण जंजाल करे छॾियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। भिरिया रोड में शहरी रेवेन्यू खाते जे अमलदारनि ऐं कब्ज़े माफ़िया खिलाफ़ रोडनि ते निकिरी आया आहिनि। दुकानदारनि मुलाज़िमत तोड़े आम शहरनि कब्ज़े माफ़िया रेवेन्यू अमलदारनि ऐं पुलिस जे ज़ियादतनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त कब्ज़े माफ़िया संदनि घरनि तोड़े दुकाननि ते कब्ज़ो करण समेत जीअण जंजाल करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। भिरिया रोड में शहरी रेवेन्यू खाते जे अमलदारनि ऐं कब्ज़े माफ़िया खिलाफ़ रोडनि ते निकिरी आया आहिनि। दुकानदारनि मुलाज़िमत तोड़े आम शहरनि कब्ज़े माफ़िया रेवेन्यू अमलदारनि ऐं पुलिस जे ज़ियादतनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त कब्ज़े माफ़िया संदनि घरनि तोड़े दुकाननि ते कब्ज़ो करण समेत जीअण जंजाल करे छॾियो आहे। शिकायतनि बावजूदि पुलिस कदम खां इनकारी आहे। भिरिया रोड में शहरी रेवेन्यू खाते जे अमलदारनि ऐं कब्ज़े माफ़िया खिलाफ़ रोडनि ते निकिरी आया। दुकानदारनि मुलाज़िमत तोड़े आम शहरनि कब्ज़े माफ़िया रेवेन्यू अमलदारनि ऐं पुलिस जे ज़ियादतनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर महबूब नुनारी खां। जी महबूब, वक़्ति आगाह कजो। ये तो नाज़िम तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त भिरिया रोड शहर में जेका सभई दुकानदार आहिनि सभई शहरी आहिनि जिनते जेका कब्ज़ा माफ़िया रेवेन्यू इंतज़ामिया पुलिस जे मिली भगत सां कब्ज़ा करण की कोशिश कर रही है। कुछ ॾींहं अॻु में जेका पुलिस ऐं कब्ज़ा माफ़िया रेवेन्यू डिपार्टमेंट जेका गॾिजी उन्हनि खे दुकान ते आई उन्हनि खे फोन कयो त बाबा दुकान इहे असांजा आहिनि ऐं दुकान ख़ाली कयो ॿी सूरत में जा असांखे पर इहो नाज़िम तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं कि जेके दुकानदार जा हिते जा शहरी आहिनि बि जेको भिरिया रोड स्टेशन रोड ते मौजूदु जेके रहायशी आहिनि उहे हिते 70 सालनि खां बि ॿ टे जेका ॾहाकनि खां हिते रहायश आहिनि। पर अफ़सोस जेका इंतज़ामिया समेत चूंडियल नुमाइंदा जेका हिन तरफ़ एक्शन नथा वठनि ऐं जो बार बार जेका इहे कब्ज़ा माफ़िया जेका अब्दुल रज़ाक इम्तियाज़ अहमद झाड़ो ऐं एडवोकेट नज़ीर अहमद की जेका टीरियो फैसल मुगल ऐं ॿियनि दुकानदारनि खे जेका बार बार हरासमेंट करे रहिया आहिनि ऐं उनखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त असांखे दुकान जेका ख़ाली करे ॾियो या त असांजो ॿी सूरत में तव्हांखे असां जेका दुकान खे ताला ॾींदासीं या तव्हांजे घर खे ताला ॾींदासीं। उन खां वधीक बोलासीं तव्हांखे इहो ॿुधाईंदो अॼु हिते अॼु सभई जेके उहे जेको सपोर्टर आहिनि ॿियूं पार्टीअ जा जेके सालनि खां सपोर्टर आहिनि ॿियूं पार्टीअ जा उहे जेका स्टेशन खां फारूक आज़म चौक ताईं जेका रैली सूरत में एहतियाज करे फारूक आज़म चौक ते धारणो ॾिनो आहे। ऐं जेका अॻवान जेका इम्तियाज़ अहमद जा जेका ॻोड़ो फैसल मुगल एडवोकेट नज़ीर अहमद वीडियो MNA जेका मीडिया सां ॻाल्हाईंदे मुतालबो कयो आहे वक़्त जे हुकुमरान खां सिंध हुकूमत खां ख़ासि करे पीपल पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो रज़ाई साहिब खां त असांखे नात जेका चपाए वञो थो नात जेका हटाए वञे थो सिर्फ़ु जेका असांजी दुकान ते असांजे बचनि खे जेका बेघर करण लाइ ऐं असां वक़्त जे जेका हुकूमत ऐं पीपल पार्टी जी क़यादत बिलावल भुट्टो रज़ाई खां इहो मुतालबो था कयूं वक़्तु ऐं अदालतूं खां आला अदालतूं खां इहो मुतालबो था कयूं ख़ुदारा असां ते राम कयो। असांजा जेके घर आहिनि बचा आहिनि असां सालनि खां हिन घरनि जा बचा जेका दुकान जा मालिक ऐं वारस ऐं असांखे बेघर न कयो वञे। असां ॿी सूरत में अगरि असां जेका एहतिजाज असां जेको आहे इंसाफ़ न कयो त असां एहतिजाज दारो वसी कंदासीं। अॼु भिरिया रोड शहर वॾी महिरबानी महबूब नुनारी तफ़सील ॾियण जे लाइ।